मधुसूदन भगवान मजूर जो रूप बणिजी चेल ते अंगोशो ॿधी कोडर कुल्हे ते ऐं हथ में टोकरी खणी भक्तनि जी महिमा वधाइण लाइ पाण खे प्रेम जे आधीन ॼाणण वास्ते रामदासपुर में अची मजूरनि सां गॾिजी कमु करणु लॻो। ब्रह्मा शिव ऐं ॿियनि देवताउनि खे ख़बर पई से पाण में गॾिजी आकाश में बि गुलनि जी वर्खा करे जय जय शब्द उचारे अचरज ॾिसणु लॻा ऐं अजब में पंहिंजी चवणु लॻा त हिन जा चरित्र उहे ई थो ॼाणे। प्रभु पंहिंजनि प्रीतमन जो सदाई सहाई आहे। जीअं त कबीर भगत जे घर वापारी बणिजी भेक खणी वियो ऐं नामदेव जी झोपड़ी बणाई मोल गऊ जीआरे ॾिनई ऐं पठाण जो रूप धारे नामदेव सां गॾियो। जिते जिते भक्त यादि कनि था उते वञी हाज़िर थिए। भगत सेन जे रूप धारे नाई बणिजी राजा जी शेवा कई अथसि। सो टिनी लोकनि जो मालिक विष्णु भॻवान हिकिड़े हथ में कोडर ऐं ॿिए हथ में टोकरी खणी जिते हरमंदर पे ठहियो उते बि मिटी खोटणु लॻो। भगत वशल भगवान खे मिटी खोटींदो ॾिसी ॿिया बि देवताऊं मथे आकाश में बीठा उहा से बि पंहिंजो स्वरूप बदिलाए तलाव जे शेवा में लॻी विया। सदगुरु अर्जन देव जा खणी नज़र फेराए ॾिसे त मार अॼु घणा आदमी कमु करे रहिया आहिनि। वीचार कयूं त अॼु का नई संगत बि कान आई आहे ऐं जंहिं तंहिं पासे माण्हू घणा पिया फिरनि ऐं संदन वेस बि निराला आहिनि ऐं संदन बदन बि चिमको पियो सो केरु आहिनि। कमु बि मिटीअ जो करे रहिया आहिनि। मंझंदि हिकिड़ो सुंदर शरीर आहे जंहिंजी ॿिया सभई आज्ञा मञे रहिया आहिनि। इन तरह ख़्यालु कंदे वीचार कयईं त इहो ई जगत जो सिरमोर थो ॾिसिजे जो हिते पंहिंजी लीला ॾेखारणु आयो आहे। ॾिसो त जिते हर मंदरु ठहिणो आहे उते केतिरो न कमु पियो अथनि। थोरे वक़्त में सभु मिटी कढी ॿाहिरि कई अथनि। जहिड़ी संदन महिमा ॿुधी हुई तहिड़ी करे ॾेखारी अथनि। आख़िर श्री गुरु अर्जन गुरु महाराज सही कयो त जेको विच में बीठो आहे सो विष्णु भॻवानु आहे ऐं ॿिया कमु कंदड़ देवताऊं आहिनि। इन तरह पको वीचार करे जीअं सूरज उभरण ते गुल टिड़ी पवंदा आहिनि तीअं सतगुरु हिक ॿिए खे ॾिसी घणो प्रसन्न थिया। हिकु जोत दुए मूर्ति गुरुजन घणो उत्साह सां भॻवान जी उस्तति कई ऐं पंहिंजे मुखारबिंद सां सुही राग में छंद ठाहियो। श्री मुखवाक सुही मेला पंजवा। संता के कारज आप खलोया हर कम करावण आया संता के कारज आप खलोया हर कम करावण आया राम। धरत सुहावी ताल सुहावा विच अमृत जल छाया राम। अमृत जल छाया पूरन काज कराया सगल मनोरथ पूरे। जय जयकार भया जग अंतर लाथे सगल विसूरे। पूरन पुरख अचुत अविनाशी जस वेद पुरानी गाया। अपना बिरद रखया परमेश्वर नानक नाम ध्याया। नव निध रिध सिद्ध दीने करते टोट न आवे कोई राम। खाट करछत बिसरत सुख पाया करते की दात सवाई राम। दात सवाई निकुट न जाई अंतर जामी पाया। कोट बिगन सगले उठ नाठे दुख न नेणे आया। शांत सहज आनंद घनेरे बिन से भूख सबाई। नानक गुण गावे स्वामी के अचरज जिस वजाई। जिसका काज तिन्ही किया मानुष क्या बेचारा राम। भगत सुहन हर के गुण गाए सदा करे जयकारा राम। गुण गाए गोविंद आनंद उपजे साध संग बनी
जिन उद्यम किया ताल केरा तिसकी उपमा क्या गनी। 68 तीरथ पुण्य करिया महा निर्मल चारा, पतित पावन बिरद स्वामी नानक शब्द आधारा। गुण निधान मेरा प्रभु करता उस्तत कवन करीजे राम, संता की बेनंती स्वामी नाम महारस दीजे राम। नाम दीजे दान कीजे बिसर नाही एक खिनो, गुण गोपाल उचार रसना सदा गाइए अनदिनो। जिस प्रीत लागी नाम सेती मन तन अमृत भीजे, बिनवंत नानक इच्छ पुनी पेख दर्शन दीजे। बोल गुरु नानक देव। अहिड़ी तरह जॾहिं सतगुरनि विष्णु भगवान जी अॻियां बि मथियो शब्द गातो, तॾहिं ॿिन्ही तरफ़नि में घणो प्रेम वधियो ऐं ॿिन्ही जे नेत्रनि मां जल अचणु लॻो। गुरु अर्जन देव भगवान जा अनेक गुण ॻाईंदे वेझो थी ॿई हथ विष्णु भगवान जे चरणनि कमलनि ते रखियाऊं, जंहिं ते विष्णु भगवान झटि गुरुजन खे ॿिन्ही ॿाहुनि खां वठी पंहिंजे छातीअ सां लॻायो ऐं हिक वारी प्रेम में बेसुध थी विया। संदन मुख चंद्रमा वांगुरु पे शोभिया। सुख कंद प्रभु पंहिंजे अमृत वाणीअ सां चवणु लॻा त हे मुंहिंजा रूप तव्हां जगत में भक्तीअ जो विस्तार चङी तरह सां कयो आहे ऐं हीउ तलाव जो कमु बि परोपकार जे लाइ कयो अथव, जंहिं करे तव्हां जो सिख धर्म क़ाइमु रहंदो। ऐं हू मन नीवो करे हिते रही कीर्तन ॻाईंदा। हाणे तव्हां हिन तलाव जे विच में बिलाशक रतन जड़त मंदरु तयारु कराइजो, पूरन चंद्रमा वांगुरु पियो शोभे। हुन मंदर खे चइनि तरफ़नि खां 4 दरवाजा रखाइजो ऐं अंदर जे मंदर जे मथां हिकु सुंदर बंगलो बणाए ऐं ओलंदे तरफ़ हिकु पुल ॿधाए उन जे पिछाड़ीअ में तलाव जे किनारे ते दरवाजा रखिजो। ईअं चई आख़िर विश्वपति श्री अर्जन देव खे बाह खां वठी कम जी सभु रिथ ॾेखारणु लॻा ऐं एतिरो बि चयऊं त हीउ मंदरु मुंहिंजे रहण जो श्रेष्ठ आस्थान थींदो। इन्हीअ जी बराबरी कोई तीरथ न करे सघंदो ऐं मंझंदि हर कीर्तन 8 पहर अहिड़ो त थींदो जो ॿिए कंहिं बि मंदर में न हूंदो। नरकनि खां छुटण ऐं मोक्ष पद पाइण लाइ निर्दोष सिमरन मुंहिंजो हिते ई थींदो। जेके जीव निरसंशय थी हिते अची भॼन कंदा से ज़रूरु मुंहिंजे पद खे प्राप्त थींदा। इन्हीअ रीति जगतपति सभु अहवाल ॿुधाए आख़िर चवणु लॻा त हाणे जीअं थी सघई तीअं सिखी धर्म जो विस्तार करियो ऐं जीवन खे नरकनि खां बचाए वठो। ऐं आख़िर तव्हांखे तुर्कनि सां लड़ाई करणी पवंदी ऐं वरी जॾहिं तव्हीं 10 शरीर धारण कंदा तॾहिं तव्हांजा उहे सेवक पाण ई हिन तलाव जी शेवा कंदा। हिन मंदर में फ़क़ति भक्ति ऐं नाम जो उचार जारी रखिजो। आख़िर सभु कम लाइ पोइ अची मुंहिंजो स्वरूप में लीन थीजो। एतिरो चई श्री लक्ष्मीपति अंतर ध्यान थी विया ऐं हर को देवता सतगुरनि खे नमस्कार कंदो पंहिंजे पंहिंजे लोक रवानो थियो ऐं रस्ते में सतगुरनि जी सहारा कंदे पिए विया। तलाव जी शेवा अॻे वांगुरु संगत कंदी रही, पर पाण में ईअं ई पिए चयूं त ही नई संगत ख़बर न आहे त किथां आई हुई। सतगुरनि बि घणे प्रेम सां पिए माण्हू साणनि ॻाल्हायो। तलाव जो कमु बि चङो पिए कयूं, पर संदन भेद जी ख़बर कंहिंखे बि कान पई। बोल गुरु नानक देव की जय। हरि ओम।